अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीर। सबका पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। सेनेट चूंडनि में वॾो अपसेट, पीडीएम जो यूसुफ रज़ा गिलानी कामयाब। अक्सरियत बावजूदि हुकूमत जो उम्मीदवार हफ़ीज़ शेख हाराए वियो। यूसुफ रज़ा गिलानी 169 ऐं हफ़ीज़ शेख 164 वोट हासिल किया। सेनेट ऐवान में अपोज़िशन इत्तेहाद के ॿीहर बरतरी हासिल। अपोज़िशन मेंबरनि जो तादाद 53 ऐं हुकूमती मेंबरनि जो तादाद 47 थी वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सेनेट चूंडनि में शिकस्त बाद पार्टी अॻवाननि जो इजलास अॼु तलब करे वरितो। एतमाद जो वोट वठण वारे फ़ैसिले ते मुशावरत कई वेंदी। पीपुल्स पार्टी सिंध मां 7 सेनेटर चूंडाइण में कामयाब, हिकु वधीक सीट हासिल कई। पीपी जी शीरी रहमान, ताज हैदर, जा महताब डहर, दोस्त मोहम्मद जैसर, सलीम मांडवीवाला, पलवशाह खान ऐं शहादत ऐवान कामयाब। पीटीआई जो फैसल वावडा, सैफुल्ला अबड़ो ऐं एमक्यूएम जो फैसल सब्ज़वारी ऐं ख़ालिदा तैयब कामयाब। जीटीए उम्मीदवार सदरुद्दीन शाह राशिदी हाराए वियो। तहरीक इंसाफ़ तरफ़ां सेनेट चूंड में पार्टी ज़ाब्तनि जी भञकड़ी करण ते शहरयार शहर ऐं असलम अबड़ो खे नोटिस जारी। पीपी खे वोट ॾियण ते ॿिन्ही एमपीए खां जवाब तलब। नोटिस में चयो वियो आहे त जेकॾहिं 7 ॾींहंनि अंदरि शहरयार शहर ऐं असलम अबड़ो मुतमइन न करे सघिया त संदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। फैज़गंज वेझो मेहरान नेशनल हाईवे ते ट्रक जो लोडर रक्षा खे टक्कर, बोझत मुख़्तियार ख़ासखेली फ़ौत।